नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो में ख़बर ॾींदा हलूं त सूबो देरो थाणे जे हद सॻियो जे रवासी ख़ादिम हुसैन मंगणे जो मीडिया वारनि अॻियां एहतिजाज कंदे मुतासिर दाईंदे चयो त मुंहिंजे पीउ शेर मोहम्मद मंगणे जो खां अरबाब मशहूरी सर्वे नंबर 420 जी एंट्री नंबर 253 मां 46 वेसा प्लाट ख़रीद कयो। रक़म मिलण ते ख़रीदार खे कब्ज़ो ऐं रजिस्ट्री करे ॾिनी। इन बाद अरबाब अली मशहूरी मथां ॼाणियल सर्वे नंबर जे हिसे ॿिए जी एंट्री नंबर 114 में 11 वेसा प्लाट 1 करोड़ में ख़रीद कयो। रक़म मां 55 लख रुपया अरबाब अली मशहूरी ॾांहुं रहियल हुआ, जंहिंजी लिखत ऐं गवाह पिणु मौजूदु है। मुंहिंजे पीउ एतमाद तो रजिस्ट्री अरबाब अली मशहूरी खे करे ॾिनी, जंहिं सबबु हू सेल सर्टिफिकेट एक्सपायर थियण असांजी आर्मेशन ऐं कंप्यूटराइज़ कांटो जेको असां अरबाब मशहूरी खे 11 महीने जे रेंट मसवाड़ ते ॾिनो, जंहिं लिखत ऐं गवाह पिणु मौजूदु है, हुनजो किरायो बि नथो ॾिए ऐं पंहिंजे भाउ गाज़ी खान उर्फ़ कमांडो उर्फ़ गुल मोहम्मद मशहूरी जे चए ते उल्टो किराए ते आयल आरा मशीन ऐं कांटे ते कब्ज़ो करे पंहिंजे हथियारबंद माण्हू विहारे छॾिया आहिनि। जे हवाले करे छॾियो आहे ऐं एंट्री नंबर 253 में मुंहिंजो कंप्यूटराइज़ आर ओ ऐं कंप्यूटराइज़ कांटो ऐं आर ओ मशीन लॻल आहे, जेको मूं अरबाब अलीअ खे किराए ते ॾिनो हुयो, जंहिंजी 6 महीननि जी रेंट मूंखे हुन ॾिनी। ऐं 6 महीननि खां बाद में जॾहिं हुनजो भाउ गाज़ी खान उर्फ़ कमांडो गुल मोहम्मद खान कराचीअ खां जीअं आयो वापसि, त उनजी पंहिंजे भाउ खे चयो त तूं ही आर ओ ऐं कांटो उनखे मसवाड़ बि न ॾे ऐं हिन ते कब्ज़ो करे वेही था रहूं ऐं हू असांखे छा कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।